ओम शांति। अॼु जी मुरली कारिका है 4/8/2025। अॼु मिठा मिठा बाप दरत वंदा मीठी मीठी ॿार बाबा आहिनि तव्हांखे किंग ऑफ फ्लावर। इन करे विकारनि जी कोई बि बदबू न हुजे। उतां विकारनि जो अंश समाप्त करण लाइ कहिड़ो पुरुषार्थ करणो। विकारनि जो अंश समाप्त करण लाइ कहिड़ो पुरुषार्थ करणो। उतरा निरंतर अंतर्मुखी रहण जो पुरुषार्थ करो। विकारनि जो अंश मात्र भी न रहे, हिन लाइ अंतर्मुखी थियण जो पुरुषार्थ करो। अंतर्मुखी अर्थात सेकेंड में शरीर सां डिटैच। इन दुनिया जी सुध-बुध बिल्कुलु भुलिजी वञो। हिकु सेकेंड में मथे वञो ऐं हिकु सेकेंड में हेठि। ये अभ्यास सां विकारनि जो अंश समाप्त थी वेंदो। हिन अभ्यास सां हिकु सेकेंड में मथे हेठि, हिन अभ्यास सां विकारनि जो अंश भी समाप्त थी वेंदो। कर्म कंदे कंदे विच में अंतर्मुखी थी वञो। ईअं लॻे जीअं बिल्कुलु सन्नाटो आहे, कोई भी चुरपुर न आहे। ये सृष्टि त जीअं आहे ही न। ये सृष्टि त जीअं आहे ही न, ईअं लॻंदो। ओम शांति। हिते हर हिक खे विहारबो आहे। हिते हर हिक खे विहारबो आहे कि अशरीरी थी करे बाप जी याद में वियो। साथ साथ ये जो सृष्टि चक्र आहे उनखे भी यादि करो। मनुष्य 84 जे चक्कर के सम्झदा न आहिनि, सम्झदा ही न। जो 84 जे चक्कर लॻाईंदा आहिनि उहे ही सम्झण ईंदा आहिनि। तव्हांखे इहे ही यादि करणो खपे। इनखे सुदर्शन चक्र चइबो। के सुदर्शन चक्र चइबो। 84 जी जन्मनि जो कहानी यादि करणु। इन सां आसरी ख़्यालात ख़तम थी वेंदा। सुदर्शन चक्र फिरायो त आसरी ख़्यालात समाप्त थी वेंदा। ईअं न कि कोई असुर वेठो आहे जंहिंजो असां गलो कटियूं। मनुष्य सुदर्शन चक्र जो भी अर्थ न सम्झंदा आहिनि। हीअ त ज्ञान तव्हां ॿारनि खे हाणे मिलियो आहे। कमल फूल समान गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहो। भगवान वाचे आहिनि ये हिकु जन्म पवित्र थियण सां 21 जन्म तव्हां पवित्र दुनिया जा मालिक ठहींदा। सत्युग खे चइबो आहे शिवालय। सत्युग खे चइबो आहे शिवालय। कलयुग आहे वैश्यालय। ये दुनिया बदलदी आहे। भारत जी ही ॻाल्हि आहे न, ॿियनि जी ॻाल्हि में वञिणो ही न आहे। चओ जानवरनि जो छा थींदो, ॿिया धर्मनि जो छा थींदो। पहिरियों पंहिंजे खे त सम्झो, पुठियां ॿियनि जी ॻाल्हि कजो। भारतवासी ही पंहिंजे धर्म खे भुलिजी दुखी थी विया आहिनि। भारत में ही पुकारदा आहिनि न, तव्हां पतित पावन, तव्हां माता पिता। विलायत में माता पिता अक्षर न चईंदा आहिनि। उहो सिर्फ़ु फादर, गॉड फादर चईंदा आहिनि। बरोबर भारत में ही सुख गनेरे हुया। भारत स्वर्ग हुयो। ये भी तव्हां ॼाणदा आहियो। बाबा अची करे काटन के फूल ठाहींदा आहिनि। बाप खे भगवान चइबो आहे न, सॾु कंदा आहिनि अची करे काटन के फूल ठाहियो। बाबा खे चईंदा आहिनि बाबा अचो काटन के फूल ठाहियो। बाबा फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। मायापुर सिंह खे काटन जो जंगल ठाहे ॾींदी आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि ईश्वर तुंहिंजी माया ॾाढी प्रबल आहे। न माया न ईश्वर खे न माया खे सम्झंदा आहिनि। कोई रावण राज्य जो आहे, कोई राम राज्य जो आहे।
बाबा चईंदा आहिनि कोई अक्षर चयो त बसि रिपीट कंदा रहंदा आहिनि। ये मां चईंदा आहिनि न ईश्वर तुंहिंजी माया ॾाढी प्रबल आहे। अगरि कंहिं संत इहे चई छॾियो त मतिलबु चईंदा उहो संत ईअं चईंदो आहे त बसि सभु रिपीट कंदा रहंदा। अर्थ त कुझु सम्झंदा न आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो इहे ड्रामा जो खेल आहे राम राज्य जो और रावण राज्य जो। राम राज्य में सुख, रावण राज्य में दुख। हिते ई हितां जी ॻाल्हि आहे न। ये कोई प्रभु जी माया न आहे। माया तमो प्रधान ठहिणो। ये कोई प्रभु जी माया न आहे। माया चइबो आहे 5 विकारनि खे, जंहिंखे रावण चइबो। बाक़ी मनुष्य त पुनर्जन्म वठी 84 जे चक्कर में ईंदा आहिनि। सतोगुणी खां पोइ तमोगुणी ठहिणो ई आहे। इन समय सभु विकार सां पैदा थींदा आहिनि। हिन करे कंहिंखे विकारी कंहिंखे चइबो आहे, हिन करे उन्हनि खे विकारी चइबो आहे। छो जो सभु विकार सां पैदा थियल आहिनि। नाम या विशेष दुनिया पोइ वाइसलेस दुनिया अर्थात पुराणी दुनिया सां नई दुनिया कीअं ठहींदी आहे, ये त सम्झण जी कॉमन ॻाल्हि आहे न, है न। पुराणी दुनिया खां नई दुनिया कीअं ठहींदी आहे, ये त सम्झण जी कॉमन ॻाल्हि आहे। न्यू वर्ल्ड में पहिरियों हेवन हुयो। ॿार ॼाणंदा आहिनि स्वर्ग जी स्थापना करण वारो परम पिता परमात्मा आहे। त न्यू वर्ल्ड आहे हेवन, ओल्ड वर्ल्ड आहे हेल, विशेष दुनिया। ॿार ॼाणंदा आहिनि स्वर्ग जी स्थापना करण वारो परम पिता परमात्मा आहे। उन्हनि में सुख गनेरे थिया हुया। ज्ञान सां ॾींहुं, भक्ति सां राति कीअं थींदो आहे इहे बि कंहिंखे कुझु सम्झंदा न आहिनि। चईंदा आहिनि ब्रह्मा तथा ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणनि जो ॾींहुं। पोइ उन्हनि ई ब्राह्मणनि जी ॻाल्हि आहे न। ज्ञान ॾींहुं, भक्ति राति, इहे बि कोई सम्झंदो न आहे। चईंदा आहिनि ब्रह्मा तथा ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणनि जो ॾींहुं। पोइ उन्हनि ई ब्राह्मणनि जी राति बि थींदी आहे। ॾींहुं और राति चइबो आहे न, इहो कोई न सम्झंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जी ॻाल्हि आहे त ज़रूरु उन्हनि जे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणनि जी राति बि हूंदी न। प्रजापिता ब्रह्मा जी राति त उन्हनि जी ब्राह्मणनि जी बि राति हूंदी। त बाबा जो असांखे चवनि था ॾींहुं और राति हिते ई थींदो आहे, इहे कोई न सम्झंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा जी राति त ज़रूरु उन्हनि जे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मणनि जी बि राति। अधु कलाक ॾींहुं, अधु कलाक राति। हाणे बाबा आया आहिनि निर्विकारी दुनिया ठाहिणु। बाबा चईंदा आहिनि ॿार काम मां शुक्रो उन ते जीत पाइणी आहे। संपूर्ण निर्विकारी पवित्र ठहिणो आहे। अपवित्र थियण सां त पाप ॾाढा कया आहिनि। इहा आहे ई पाप आत्माउनि जी दुनिया। पाप ज़रूरु शरीर सां गॾु कंदव तॾहिं त पाप आत्मा ठहींदव। देवताउनि जी पवित्र दुनिया में पाप हूंदो ई न आहे। हिते तव्हां श्रीमती श्रेष्ठ पुण्य आत्मा ठहो था। श्री 108 जी माला आहे न, मथे में फूल आहे, उन्हनि खे चईंदा शिव। उहो पोइ निराकार जो फूल, पोइ साकार में मेल फीमेल उन्हनि जी माला ठहींदी आहे। शिव बाबा द्वारा इहे पूज्य सिमरन लाइक़ ठहींदा आहिनि, है न। शिव बाबा द्वारा ये जो आत्मायूं आहिनि ये पूज्य सिमरन लाइक़ ठहींदियूं आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे विजय माला, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे विजय माला जो दाणो ठाहींदा आहिनि। बाबा असांखे विजय माला जो दाणो ठाहींदा आहिनि। असां विश्व ते विजय पायूं था यादि जे बल सां। यादि सां विक्रम विनाश ईंदा आहिनि। पोइ तव्हां सतो प्रधान ठही वेंदा आहियो।
उहो माण्हू त बिगस सम्झी चई ॾींदा आहिनि प्रभु तव्हांजी माया प्रबल आहे। कंहिं वटि धन आहे त चईंदा इन्हनि जी वटि माया ॾाढी आहे। वास्तव में माया पंज विकारनि खे चइबो आहे, जंहिंखे रावण बि चईंदा आहिनि। उन्हनि पोइ रावण जो चित्र ठाहे छॾियो आहे 10 शीश वारा। हाणे चित्र ते सम्झाइबो आहे, जीअं अंगद जे लाइ बि ॾेखारींदा आहिनि न, उन रावण खे हिलायईं परंतु हिलियो न, दृष्टांत ठही वियो। बाक़ी कोई चीज न आहे। बाप चईंदा आहिनि बाक़ी कोई चीज न आहे। हीअं बाबा रावण कोई अहिड़ी चीज न आहे। बाबा चईंदा आहिनि माया तव्हांखे केतिरो हिलाए परंतु तव्हां स्थिर रहो। रावण, हनुमान, अंगद आदि इहे सभु दृष्टांत आहिनि कि उन्हनि खे हिलायईं पर हिलिया न, जंहिंजो अर्थ तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। ब्रह्मरी जो दृष्टांत आहे। ब्रह्मरी ऐं ब्रह्मणी जी राशि मिलंदी आहे। तव्हां विष्टा जे कीड़े खे ज्ञान योग जी भूभू करे पतित सां पावन ठाहींदा आहियो। मुख्य ॻाल्हि आहे ही रावण बाप चईंदा आहिनि कि बाप खे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदो। कछुअनि जो बि दृष्टांत आहे। इंद्रियुनि खे समेटे करे अंतर्मुखी थी वेही रहियो। तव्हांखे बि बाप चईंदा आहिनि फल कर्म करो, अंतर्मुखी थी वञो, जीअं कि सृष्टि आहे ई न, छिटपुर सॼी बंदि थी वञे। भक्ति मार्ग में ॿाहिरि मुक्ता ठही वेंदा आहिनि। गीत ॻाइण, इहे करण, केतिरो हंगामो कंदा आहिनि, केतिरो ख़र्चो थींदो आहे, केतिरा मेला लॻाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे सभु छॾे अंतर्मुखी थी वञो। सृष्टि आहे ई न, एतिरो सां अंतर्मुखी थी वञो, असांखे पतो ई न हुजे कि सृष्टि आहे बि, बसि मां ऐं बाबा। पंहिंजे खे ॾिसो, असां लाइक़ ठहिया आहियूं, कोई विकार त न सताईंदो न। असां बाप खे ब्रह्मणी न, बाबा चईंदा आहिनि असां बाबा चवनि था कि सभु छॾे अंतर्मुखी थी वञो, जीअं सृष्टि आहे न। पंहिंजे खे ॾिसो, असां लाइक़ ठहिया आहियूं, कोई विकार त न सताईंदो आहे न। असां बाबा खे यादि कंदा आहियूं। बाबा जो विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। अहिड़े बाप खे ॾींहुं राति यादि करिणो आहे। असां आत्मा, असांजो बाबा अंदरि में ईअं हलंदो रहे। असां हाणे नई दुनिया जा फूल था ठहूं। अक जो व कांगर जो फूल न ठहिणो आहे। असांखे त हिकदमि किंग ऑफ फ्लावर ठहिणो आहे, बिल्कुलु ख़ुशबूदार फूल, मतिलबु सर्वगुण संपन्न, 16 कला, संपूर्ण, निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। कोई बदबू न हुजे। बुरे ख़्यालात बि कढी छॾिणा खपनि। तंग पंहिंजे खे माया जी तूफ़ान किरण लाइ ॾाढा ईंदा, किराइण लाइ बुरे ख़्यालात ईंदा वेंदा त बाबा चवनि था कि अंतर्मुखी थी वञो त बुरा ख़्यालात ख़तमु थी वेंदा। माया जो तूफ़ान किराइण लाइ ॾाढा ईंदा। कर्मेंद्रियुनि सां कोई विक्रम न करिणो आहे। ईअं पंहिंजे खे पक्का करिणो आहे, पंहिंजे खे सुधारणो आहे। कोई बि देहदारी खे मूंखे यादि न करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। शरीर निर्वार्थ कर्म बि भल करो, उन में बि टाइम कढी सघंदा आहियो। भोजन खाइण समय बि बाबा जी महिमा कंदा रहो। बाबा खे यादि करे भोजन बि पवित्र थी वेंदो। जॾहिं बाप खे निरंतर यादि कंदो तॾहिं यादि में ई ॾाढे जन्मनि जा पाप कटिजंदा। जॾहिं असां बाबा जी यादि में रही करे ई सभु कुझु कंदासीं
निरंतर यादि कंदासीं त ॾाढे जन्मनि जो पाप कटिजी वेंदा, त सुतो प्रधान ठही वेंदा। ॾिसणो आहे केतिरो सचो सोनो ठहिया आहियूं। अॼु केतिरो घंटा यादि में रहिया, कल्ह 3 घंटा यादि में रहिया, अॼु 2 घंटा, त इहे अॼु घाटो थी वियो। उतरणो चढ़णो त हूंदो आहे न। यात्रा ते वेंदा आहिनि माण्हू, त किथे ऊचे किथे नीचे हूंदा आहिनि। तव्हांजी अवस्था बि हेठि मथे थींदी रहंदी आहे। पंहिंजो खातो ॾिसणो आहे, मुख्य आहे ही बाबा जी यादि। भॻवान वाच्य आहे त ज़रूरु ॿारनि खे पढ़ाईंदा, सॼी दुनिया खे कीअं पढ़ाईंदा। हाणे भॻवान के चइबो आहे, कृष्ण त देहधारी आहे, भॻवान त निराकार परम पिता परमात्मा खे चइबो आहे। कुझु चवंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश करिणो आहे। ब्रह्मा जो बूढ़ो तन ॻायल आहे, सफ़ेद दाढ़ी मूछ त ॿुढे खे हूंदी आहे, खपे हुजणु त खपे, लेकिन बाबा चवनि था कि उतरणो चढ़णो त थींदो ई आहे न। उतरणो चढ़णो त हूंदो आहे। यात्रा ते वेंदा आहियूं त कोई ऊचा कोई नीचा थींदा आहिनि, त पसी तव्हांजी बाबा चवनि था तव्हांजी फितरत का उतरणो चढ़णो हूंदो आहे। यात्रा ते वेंदा आहियूं त किथे ऊच नीच हूंदो आहे। तव्हांजी अवस्था बि हेठि मथे थींदी रहंदी आहे। पंहिंजो खातो ॾिसणो आहे, मुख्य आहे ही बाबा जी यादि। भॻवान वाच्य आहे त ज़रूरु ॿारनि खे पढ़ाईंदा, सॼी दुनिया खे कीअं पढ़ाईंदा। हाणे भॻवान कंहिंखे चइबो आहे, कृष्ण देहधारी आहे, भॻवान त निराकार परम पिता परमात्मा खे चइबो आहे। कुझु चवंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश कंदो आहे। ब्रह्मा जो बि बूढ़ो तन ॻायल आहे, सफ़ेद दाढ़ी मूछ त ॿुढे खे ई हूंदी आहे न। खपे बि ज़रूरु अनुभवी रथ, नंढे रथ में थोरी प्रवेश कंदमि। ख़ुदि ई चवंदा आहिनि मूंखे कोई ॼाणंदो ई न आहे, मां सुप्रीम गॉड फादर अर्थात सुप्रीम सोल आहियां। तव्हां बि 100% पवित्र हुयो, हाणे 100% अपवित्र थिया आहियो। सतयुग में 100% प्योरिटी हुई त पीस एंड प्रॉस्पेरिटी बि हुई। मुख्य आहे ही प्योरिटी। ॾिसंदा बि आहियो प्योरिटी वारनि जो इम्प्योर मथो टेकंदा आहिनि, उन्हनि जी महिमा ॻाईंदा आहिनि। सूर्यवंशी सन्यासियुनि जे अॻियां ईअं कुमारियुनि जी सभु बाबा चवनि था बाबा चवनि था संगम सन्यासियुनि जे अॻियां ईअं कॾहिं न चईंदा कि तव्हां सर्वगुण संपन्न सां नीच पापी। देवताउनि जे अॻियां चईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि कुमारियुनि खे सभु मथो टेकंदा आहिनि। उहो शादी कंदी आहे त उहो सभिनि जे अॻियां मथो टेकंदी आहे, छो जो विकारी ठहींदी आहे न। हाणे आहे बाबा चवनि था कि हाणे बाप चवंदा आहिनि तव्हां निर्विकारी ठहींदव त अधु कलाकु निर्विकारी थी वेंदव। हाणे अगरि असां निर्विकारी रहींदासीं त अधु कलाकु रही सघंदासीं। हाणे 5 विकारनि जो राज्य ख़तमु थी वियो। 5 विकारनि जो राज्य ख़तमु। हीअ आहे ही मृत्यु लोक, उहो अमर लोक आहे। हाणे त आत्माउनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलंदो आहे। बाबा ई ॾींदा आहिनि, तिलक बि मस्तक ते ॾींदा आहिनि। हाणे आत्मा जो ज्ञान मिले थो कंहिंजे लाइ त पंहिंजे खे आपे ई रास तिलक ॾियो त हाणे आत्मा जो ज्ञान मिलियो आहे, कंहिंजे लाइ मिलियो ताकी तव्हां पंहिंजे खे आपे ई रास तिलक ॾियो। जीअं बैरिस्टर पढ़ंदा आहिनि त पढ़ी करे पंहिंजे खे आपे ई बैरिस्ट्री जो तिलक ॾींदा आहिनि। पढ़ंदा न त तिलक मिलंदो काथन। शीनी जो दर्द
पढ़दा न त तिलक कीअं मिलंदो। हिन करे पढ़ाई करणी आहे असांखे। बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश ईंदो, चक्र खे यादि कंदव त चक्रवर्ती महाराजा महाराणी थींदो। बाप चईंदा आहिनि तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहियां थो, उच्च ठाहियां थो, राजाउनि जो बि राजा। देवी देवता आहियूं डबल सिताज ठहींदा आहिनि, पतित राजाऊं बि उन्हनि जी पूजा कंदा आहिनि। तव्हांखे पूज्य राजाउनि में बि तव्हांखे पुजारी राजाउनि सां बि ऊच ठाहींदा आहिनि, पुजारी राजाउनि खां बि ऊच ठाहींदा आहिनि। जो ॾाढो दान पुण्य कंदा आहिनि त राजा वटि जन्म वठंदा आहिनि। शिव जी कर्म सुठा कया। हाणे हिते तव्हांखे मिलियो आहे अविनाशी धन, उहो धारण करे पोइ दान करिणो आहे। इहो सोर्स ऑफ इनकम आहे। हिन जे लाइ ई बाबा चवनि था, हिन जे लाइ ई हाणे तव्हांखे मिलियो आहे अविनाशी ज्ञान धन, उहो धारण करे पोइ दान करिणो आहे। ये सोर्स ऑफ इनकम आहे। टीचर बि पढ़ाई जो दान कंदा आहिनि। उहो पढ़ाई अल्पकाल जे लाइ आहे। विलायत सां पढ़ी करे ईंदा आहिनि, अचवञ सां हार्ट फेल थी वेंदो, पढ़ाई ख़तमु, विनाश थी वियो, महिनत सॼी मुफ़्त थी वई। तव्हांजी महिनत ईअं न वेंदी। तव्हां जेतिरो सुठो पढ़ंदव ओतिरो 21 जन्मनि तव्हांजी पढ़ाई क़ाइमु रहंदी। उते अकाले मृत्यु थींदी न आहे। इहा पढ़ाई साथ वेंदी आहे। हाणे जीअं बाबा कल्याणकारी आहे, वैसे तव्हां ॿारनि खे बि कल्याणकारी थियणो आहे, सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। बाबा त राय ॾाढी सुठी ॾींदा आहिनि। हिकु ॻाल्हि सम्झायो कि सर्वश्रेष्ठ शिरोमणी श्रीमद भगवत गीता जी केतिरी महिमा आहे। भॻवान जी ही श्रेष्ठ मत आहे। हाणे भॻवानु कंहिंखे चइबो आहे? भॻवानु त हिकु ई हूंदो आहे न, उहो निराकार ई साकार। वो निराकार, वो साकार। बाबा चईंदा आहिनि निराकार बाप आत्माउनि जो बाप आहे, हिन करे आपस में भाउ आहियूं। पोइ ब्रह्मा जी संतान त भाउ भेण। हिन समय तव्हां सभु भाउ भेण पवित्र रहणो खपे तव्हां सभिनि खे। इहा आहे युक्ति। क्रिमिनल आहे हिकदमि निकिरी वञे, संभाल करणी आहे। असांजी अखियूं कंहिंखे धोखो त असांजी अखियूं कंहिं भाई खे दुख थी विझाए सुख में अनुभव कयो अथई। बाबा चवनि था ही क्रिमिनल आहे, एकदमि निकिरी वञे, संभाल रखणी। असांजी अखियूं काथे मतवाली त न थी वई। बाज़ारि में चणा ॾिठा, दिलि थी वई ईअं न, दिलि ॾाढनि जी थींदी आहे, पोइ खाई वठंदा आहिनि। ब्रह्मणी कीअं भाई सां गॾु वेंदी आहे त चणा खाई वठंदी आहे। हिकु बार ॾिसण में ईंदा, परंतु हिकु बार सम्झ में ईंदा आहिनि। पोइ बाबा चवनि था हिकु बार खाधो त पोइ आदत पइजी वेंदी है न। हिकु बार खाइण सां पाप सोचदा, हिकु बार खाइण सां पाप थोड़ी लॻंदो। जो कच्चा हूंदा आहिनि उहो पोइ झटि खाई वठंदा आहिनि। इन ते शास्त्रनि में बि दृष्टांत आहे, हिकु कहाणी वेई ठाती अथनि। बाक़ी आहे सभु हिन समय जी कहाणी। तव्हां सभु सीतायूं आहियो। तव्हांखे बाबा चईंदा आहिनि हिकु बाप खे यादि करो त पाप करंदो रहो, बाक़ी ॿियो कोई ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां सम्झायो रावण कोई अहिड़ो मनुष्य न आहे। इहे त विकारनि जी प्रवेशता आहे जो रावण संप्रदाय चइबो आहे न।
जीअं कोई अहिड़ो कमु कंदो आहे त चईंदा आहिनि न तव्हां त असुर आहियो, चलन आसुरी आहे। विकारी ॿारनि खे चईंदासीं तव्हां कुल कलंक ठहींदा। इहो पोइ ॿिए जो बाप चईंदा आहिनि तव्हां असां तव्हांखे गोरो ठातो, तव्हां कारा ठही विया, पोइ कारो मुंहुं कंदा आहिनि, प्रतिज्ञा करे पोइ फट विकारी ठही वेंदा आहिनि, कारो खां बि कारो थी वेंदा आहिनि। हिन करे पत्थर बुद्धि चइबो आहे। पोइ हाणे तव्हां पारस बुद्धि ठहींदा आहियो। तव्हांजी चढ़ती कला बाप खे पहचानो ऐं विश्व जो मालिक ठहियो। संशय में ईंदा आहिनि बाबा चवनि था ॿार संशय में ईंदा आहिनि। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न आहे। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि कि तव्हांजी चढ़ती कला थी वई आहे। बाबा खे पहचान ऐं विश्व जो मालिक ठहो। संशय जी ॻाल्हि न आहे। बाप आहे हेवनली गॉड फादर, त ज़रूरु हेवन सौगात में लाहींदा ॿारनि जे लाइ। शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। छा कंदा आहिनि? व्रत आदि रखंदा आहिनि। वास्तव में व्रत रखिणो खपे विकारनि जो, विकारनि में न वञिणो आहे। इन सां ई तव्हां साधारण मनुष्य अधु कलाक जो रहंदो। त बाबा चवनि था कि हाणे अधु कलाक जो वरसो बाबा असांखे ॾियनि था। हिन व्रत सां असांखे अधु कलाक जो वरसो मिलंदो। विकार में न वञिणो आहे। हिन सां तव्हां आदि मध्य अंत दुख न ॾिसंदव। अगरि विकार में न वेंदव त, विकार में वेंदव त आदि मध्य अंत दुख ॾिसंदव। हाणे इहे हिकु जन्म पवित्र ठहो। पूरी दुनिया जो विनाश थियणो ई आहे। आए दुख राम अनेक धर्मनि जा बाबा चवनि था आए दुख राम। त हिन दुख धाम में हाणे इहे हिकु जन्म पवित्र ठहो। पुराणी दुनिया जो विनाश साम्हूं बीठो आहे। तव्हां ॾिसंदा आहियो भारत में 9 लख वञी करे ॾींदा, पोइ शांती थी। ॿिया धर्म ई न रहंदा त ताली हुजे। हिकु धर्म जी स्थापना, बाक़ी अनेक धर्मनि जो विनाश। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं घुटनों में रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार घुटनों में नमस्ते। थाना जिला मुक्तसर अविनाशी ज्ञान रत्न दान स्वयं में अविनाशी ज्ञान दान स्वयं में धारण करे को दान करणो। पढ़ाई सां पंहिंजे पाण खे स्वयं ही रास्ते लॻाइणो। जीअं बाप कल्याणकारी या तव्हां बि कल्याणकारी ठहो। कृष्णा जो प्रिंस ठहींदा आहिनि। पढ़ाई सां पंहिंजे पाण खे स्वयं ही रास्ते लॻाइणो आहे। जीअं बाप कल्याणकारी आहे, वैसे ॿियनि जो बि कल्याण, ॿियनि ते बि कल्याण करणो। ॿियो खाइण पीअण जी पूरी परहेज़ रखणी आहे। कॾहिं बि अखियूं दुखो न ॾियणी, संभाल करणी। पंहिंजे खे सुधारणो आहे। कर्मेंद्रियनि सां कोई बि विकराम न करणो। पंहिंजे खे सुधारणो आहे। कर्मेंद्रियनि सां कोई बि विकराम न करणो। वरदाना मनसा शक्ति के अनुभव द्वारा विशाल कार्य में सदा सहयोगी थे। प्रकृति जो तमोगुणी आत्माएं जे वाइब्रेशन के परिवर्तन करण तथा खूने नायक वायुमंडल वाइब्रेशन में स्वयं के सेफ रखन, अन्य आत्माएं के सहयोग देन, नई सृष्टि में नई रचना जो योग पल में प्रारंभ करन।
हिन विशाल कार्य ॾाढो केॾो विशाल कार्य बाबा चवनि था केॾो विशाल कार्य प्रकृति तमोगुणी आत्माउनि जा वाइब्रेशन के परिवर्तन करणु खूने नायक वायुमंडल वाइब्रेशन सां स्वयं के सेफ रखणु अन्य आत्माउनि के सहयोग ॾियणु नई सृष्टि में नई रचना जो योग बल सां प्रारंभ करणु योग बल सां प्रारंभ करणु हिन विशाल कार्य जे लाइ मनसा शक्ति जी आवश्यकता आहे। मनसा शक्ति द्वारा ही स्वयं जी अंत सुहावनी थींदी। मनसा शक्ति अर्थात श्रेष्ठ संकल्प शक्ति हिक सां गॾु लाइन क्लियर हुजे। हाणे इन जा अनुभवी न ठहिया आहियो त पोइ कॾहिं थींदा। मनसा शक्ति द्वारा स्वयं खे मनसा शक्ति द्वारा स्वयं जी अंत सुहावनी बेहद की यात्रा ऐं नर्मदा नर्मदा मनसा शक्ति द्वारा स्वयं जी अंत सुहावनी थींदी। मनसा शक्ति अर्थात श्री संकल्प हिक सां गॾु लाइन क्लियर इन हाणे इन जा अनुभवी ठहो त बेहद जे कार्य में सहयोगी ठही बेहद विश्व जो राज्याधिकारी ठही वेंदो। स्लोगन आहे निर्भयता ऐं नम्रता ही योगी व ज्ञानी आत्माउनि जो स्वरूप आहे। अव्यक्त इशारो परमात्मा प्यार अनंतमय झूलो आहे। हिन सुखदाई झूले में झूलदा रहो सदा परमात्मा प्यार सां अनुभवी बाबा चवनि था परमात्मा प्यार अनंतमय आहे झूलो आहे। हिन सुखदाई झूले जे हिन सुखदाई झूले में सुखदाई प्यार सुखदाई झूले में झूलदा आहिनि। झूलदे सदा परमात्मा प्यार में लवलीन रहो। कॾहिं भी कोई परिस्थिति व माया हिलाए हलचल माया जी हलचल न थी सकती। कॾहिं जॾहिं असां परमात्मा प्यार जे सुखदाई झूले में झूलदा रहींदासीं। परमात्मा प्यार अखुट आहे अटल आहे एतिरो आहे जो सर्व की प्राप्त थी सघे सर्व की। हिन करे लेकिन परमात्मा प्यार प्राप्त करण जी विधि आहे न्यारो ठाहिणु। जेतिरो न्यारो ठहींदो ओतिरो परमात्मा प्यार जो अधिकार स्वतः प्राप्त थी वेंदो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।